सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 4 घण रक़मनि जी कट सब्ट्रैक्शन ऑफ पॉलिनोमियल्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारनि हिन सबक में असां पॉलिनोमियल्स जी कट करणु सिखंदासीं। ॿारो असांखे ख़बर आहे त कट ऐं जोड़ ॿई रक़मुनि खे गॾु करण वारा ऑपरेशन्स आहिनि। सो अचो त असां पहिरीं हिकिड़ो दफ़ो पंहिंजे ज़हन में जोड़ करण जे तरीक़े खे विरजाए वठूं या ताज़ो करे वठूं। असांखे ख़बर आहे त जोड़ पॉलिनोमियल्स जो असां टिनि हिसनि में कंदा आहियूं या टिनि मरहलनि में कंदा आहियूं। पहिरें मरहले में असां उन्हनि खे प्लस करे एड कंदा आहियूं। उन खां पोइ ॿिए मरहले में असां उन्हनि खे कंबाइन कंदा आहियूं। कंबाइन ईअं कंदा आहियूं जो जेके लाइक टर्म्स हूंदा आहिनि उनखे गॾाईंदा आहियूं, उन जा कोफिशिएंट्स पाण में मिलाईंदा आहियूं। ऐं उन खां पोइ टे मरहले में असां उनखे सिंप्लीफाई करे ऐं आंसर लिखंदा आहियूं। यानी एड, कंबाइन ऐं सिंप्लीफाई, इहे टे मरहला आहिनि। अचो त हाणे असां घण रक़मनि जी कट यानी सब्ट्रैक्शन ऑफ पॉलिनोमियल्स जे बारे में कुझु ॻाल्हायूं। असांखे ख़बर आहे त कट जो अमल जोड़ जे अमल जे उबतड़ आहे। असांखे इहा बि ख़बर आहे त पूरनि सॼनि अददनि यानी इंटीजर्स जे क़ाइदनि जे मुताबिक़ कट दरअसल कटजंदड़ ऐं कटींदड़ जे उबतड़ अंगनि जो जोड़ आहे। यानी कट दरअसल जोड़ आहे पर उन में जेको सब्ट्राहेंड आहे उनखे असां उबतो करे चवंदा आहियूं। यानी जेकॾहिं असां ॾिसूं हिकिड़ो असां वटि जे अदद 10 उन मां जेकॾहिं मूंखे 4 कट करिणो आहे -4 करिणो आहे, हीअ मुंहिंजो 10 जेको आहे उहो आहे मिनुएंड ऐं 4 जेको आहे उहो आहे कटींदड़ या सब्ट्राहेंड। त इहो दरअसल ईअं ई आहे जीअं मूं 10 में जोड़ कयो चैन जो उबतड़। चैन जो उबतड़ थी वियो न, -4 चैन जो उबतड़ थी वियो न, अपोज़िट थी वियो। यानी ही हिकु जहिड़ा आहिनि। यानी कट दरअसल जोड़ ई आहे पर उन में असां जेको सब्ट्राहेंड आहे उन जी निशानी मटाए छॾींदा आहियूं ऐं पोइ जोड़ कंदा आहियूं। सो मां चई सघां थो त हिकु इज़हार मां ॿिए इज़हार खे कट करण लाइ कटींदड़ इज़हार जूं निशानियूं मटाए जोड़ जो अमल कबो आहे। यानी जेकॾहिं मूंखे 10 - 4 करिणो आहे त उनखे लिखंदुसि 10 + -4। यानी जेकॾहिं मूंखे उभे तरीक़े सां लिखिणो आहे त मां लिखंदुसि 10 उन खां पोइ 4 हिनखे माइनस करे ऐं पोइ एड कंदुसि। इहो मुंहिंजो थी वेंदो जवाबु 6। ॿारो जोड़ वांगुरु कट बि असां ॿिन्ही तरीक़नि सां करे सघूं था। यानी असां हिनखे वर्टिकली बि करे सघूं था ऐं हॉरिज़ॉन्टली बि करे सघूं था। हिन सबक में असां 2 सुवाल हल कंदासीं। हिकिड़ो सुवाल असां हॉरिज़ॉन्टली कंदासीं ऐं ॿियो असां वर्टिकली कंदासीं। पहिरियों सुवाल जेको असां हल कंदासीं उहो आहे एक्सरसाइज़ 8.2 जो क्वेश्चन 7। हिन खे असां हॉरिज़ॉन्टली यानी उफ़क़ी तरीक़े सां हल कंदासीं। सो उन लाइ मां सभिनी खां पहिरीं जेके मूं वटि टर्म्स लिखियल आहिनि ॿिन्ही पॉलिनोमियल्स जा उहे मां लिखंदुसि। पहिरियों पॉलिनोमियल मूं वटि आहे 18x + 16y + 12z। उन खां पोइ ॾींदुसि कट जो निशान, छो त मूंखे कट करिणो आहे अॻियों पॉलिनोमियल। ऐं उन खां पोइ मां लॻाईंदुसि ॾिंगी। ॾिंगी इन लाइ लॻाईंदुसि जीअं मूंखे ख़बर पए त इहो पॉलिनोमियल सॼो कट थो थिए। 10x + 9y + 8z। हाणे मूंखे ख़बर आहे त ॾिंगी जे ॿाहिरां जेका रुॻो माइनस हूंदो आहे त उहो असल में -1 हूंदो आहे, मूंखे ख़बर आहे न। सो हीउ दरअसल हिकिड़ो -1 आहे। यानी ही -1 हिननि सभिनी सां ज़र्ब थींदो, हिन सां बि, हिन सां बि ऐं हिन सां बि। यानी ॿियो असां इहो चई सघूं था त असां हिननि टिनी कोफिशिएंट्स जी निशानी मटाईंदासीं। यानी असांजो हाणे छा थी वेंदो एक्सप्रेशन 18x + 16y + 12z जीअं हो तीअं हो। उन खां पोइ ही हिन जो निशान मटिजी प्लस मां माइनस थी वेंदो। 9y जो निशान बि मटिजी प्लस मां माइनस थी वेंदो ऐं +8 जी जाइ ते -8 थी वेंदो। हाणे असांखे अॻे मरहले में हिननि खे कंबाइन करिणो आहे। यानी असांखे ॾिसणो आहे त हिकु जहिड़ा टर्म्स कहिड़ा आहिनि। ही x जो टर्म आहे, ही x जो टर्म आहे
उन खां पोइ ही y जो टर्म आहे ऐं हीअ असांजो y जो टर्म आहे ऐं उन खां पोइ z जो टर्म असां वटि हिकिड़ो हीअ आहे ऐं हिकिड़ो हीअ आहे z जो टर्म। इन्हनि खे असांखे हाणे कंबाइन करे ऐं सिंप्लीफाई करिणो आहे। कंबाइन कंदासीं त असां वटि थींदो 18 ऐं -10, बाक़ी बचंदा 8, उहो असांजो थींदो 8x। उन खां पोइ असां निशानी अञा कोन था ॾियूं, असांखे ॾिसणो आहे त निशानी कहिड़ी ईंदी। सो प्लस में 16 आहिनि ऐं माइनस में 9 आहिनि y, त बाक़ी असांजा केतिरा बचंदा? बाक़ी बचंदा 7 ऐं उहे थींदा प्लस में या माइनस में, छो त प्लस वधीक आहे माइनस घटि आहे, उनजे करे उहे थींदा प्लस में, उहे थींदा प्लस 7y। अॻियां असां ॾिसंदासीं साॻी तरह z खे, हिते 12 z आहिनि ऐं हिते 8 z आहिनि माइनस में, 12 मां 8 विया 4, उहे थींदा प्लस में, सो उहो थींदो असांजो प्लस 4z। असां सिंप्लीफाई करे असां पंहिंजो आंसर कढी छॾियो। अॻियों सवाल जेको असां हल कंदासीं उहो एक्सरसाइज़ 8.2 जो क्वेश्चन नंबर 11 आहे। इन में एडिशन ऐं सब्ट्रैक्शन ॿई गॾु आहिनि। सवाल चए थो सब्ट्रैक्ट 10a प्लस 10b प्लस 17c फ्रॉम द सम ऑफ 13a प्लस 8b प्लस 12c एंड 9a प्लस 3b प्लस 5c। यानी पहिरीं हिननि ॿिन्ही खे जोड़ करे उन्हनि मां ही कट करणो आहे। हिन खे मां उभे तरीक़े सां थो कयां, सिधे तरीक़े सां तव्हां पाण कजो। उभे तरीक़े सां करण लाइ सभिनी खां पहिरीं मां उहे लिखंदुसि जेके पाण में जोड़ था थियनि। यानी पहिरीं हीअ लिखंदुसि, पोइ हीअ लिखंदुसि ऐं उन खां पोइ उन जे हेठां हीअ लिखंदुसि। हिननि खे पहिरीं लिखण जो मक़सदु इहो आहे त जीअं जोड़ में मूंखे सवलाई थिए। मां हीअ पहिरीं लिखी सघां पियो, को मसइलो कोन्हे, पर मां हिननि ॿिन्ही खे पहिरीं लिखंदुसि सवलाई ख़ातिर। ऐं उन्हनि खे उभे उमूद में लिखण लाइ इहो ख़्यालु रखंदुसि त हिकु जहिड़ा टर्म्स लाइक टर्म्स हिक ॿिए जे हेठां हुजनि। सो अहिड़ी तरह मूं इहे टे टर्म्स हिते लिखी छॾिया जेके मूं टे पॉलिनोमियल्स मिलियल आहिनि। हाणे मूंखे हिन में ई एड करिणो आहे, यानी हिते मूं वटि निशान थींदो एडिशन जो, पर हीअ जेको आहे मुंहिंजो माइनस थींदो, हिनखे असां माइनस जो निशान ॾींदासीं। हाणे माइनस जो निशान जॾहिं मूं हिनजे साम्हूं लॻायो त मूंखे हिन जे हर हिकु टर्म खे, यानी हिन खे बि ऐं हिन खे बि हिन जे कोएफिशिएंट्स जी निशानी मटाइणी पवंदी। असांखे यादि करणु खपे त निशानी जेका आहे कोएफिशिएंट जो हिसो हूंदो आहे, उन करे हिन कोएफिशिएंट जी निशानी मटाइणी पवंदी। सो हिन जी थी वेंदी माइनस, जेकॾहिं मां हिनखे एड कयां त असांखे ख़बर आहे त एडिशन थी वेंदी आहे जेकॾहिं असां निशानी मटाए छॾियूं, बदल करे छॾियूं मेनू एंड खे। त सो हिते असां माइनस करे छॾियो, हिनखे माइनस करे छॾियोसीं ऐं हिते मूं निशानी विझी करे प्लस करे छॾी। हाणे असां सिंपली एड कंदासीं इन्हनि टिनी खे। एड करण लाइ छा थींदो, जो असां लिखंदासीं 13 प्लस 9, 13 प्लस 9 थींदा 22, 22 मां 10 विया, ही माइनस में आहे, उन करे हिनखे कट करणो पवंदो, त इहो जवाबु थींदो असांजो 12। सो असां वटि जेको आहे उहो हिते ईंदो 12, ऐं हिन जो वेरिएबल a आहे। अॻियां ॾिसंदासीं, असां वटि अॻियां आहे 8 प्लस 3 माइनस 10, 8 × 3 11, 11 मां 10 विया, हिकु न लिखिबो आहे, उनजे करे असां हिते सिर्फ़ु लिखंदासीं b, पर उहो प्लस थींदो या माइनस थींदो, छो त प्लस वारा वधीक आहिनि, प्लस वारा 11 आहिनि, जेके थींदो प्लस b। उन खां पोइ जेको आहे अॻियां ॾिसंदासीं, असां वटि थींदो 12 प्लस 5, इहो थींदो 17, 17 हिते माइनस 17 आहे, इहो असां वटि थींदो 0, 0 त लिखिबो ई कोन्हे, मां वरी बि लिखी पोइ रहियां थो जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे। सो हीअ मूं वटि थींदो 0c। हाणे हीअ 0 लिखिबो ई कोन्हे, उनजे करे मां हिन खे ड्राहे छॾींदुसि, हिनखे मां कोन लिखंदुसि। ऐं जेको मुंहिंजो आख़िरी जवाबु जेको थींदो हिन सवाल जो, उहो थींदो 12a प्लस b। ॿार उन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।